मटियारी बाईपास वेझो मरहूम हाजी अब्दुल रज़ाक मेमण जी जुगनू सीएनजी भर में बकोच। हाजी अब्दुल रज़ाक मेमण ते बिजली जे पोल जी स्पार्किंग दौरान बागड़ी बिरादरी जे घरनि खे बाहि वकोड़े वई, जंहिं सबब घरनि अंदर बीठल चौपायो माल, घरनि में पयल अनाज, हंधि बिस्तरा ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी रखी वियो। बाहि खे मुतासिरीन पंहिंजी मदद पाण तहत विसाइण जी कोशिश में रुधल बाहि मुतासिरनि जो चवणु हो त असांजा घर, चौपायो माल, हंधि बिस्तरा सभु सड़ी विया आहिनि। काफ़ी दफ़ा पहिरियां बि असांजे घरनि खे बाहि लॻी आहे। असां केतिराई दफ़ा हिस्को वारनि वटि कंप्लेन कई आहे, पर को एक्शन नाहे वरितो वियो। असां मटियारी फायर ब्रिगेड वारनि सां राब्तो कयो, पर हिन महल ताईं न फायर ब्रिगेड वारनि जी गाड़ी पहुती आहे। बिजली जी पोल जी स्पार्किंग दौरान बाहि लॻण सबब घरनि अंदर बीठल चौपायो माल, घरनि में पयल अनाज, हंधि बिस्तरा ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी वियो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।